सभई दुरूद पाक मुझे सोने सरदार मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते पढ़ो। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदिना व मौलाना मुहम्मद व अला आलिहि व अस्हाबिहि अजमईन। नहमदुहु व नुसल्ली अला रसूलिहिल करीम। अम्मा बअद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। कुल्लु नफ्सिन ज़ाइक़तुल मौत। सदक़ल्लाहुल अलीयुल अज़ीम। इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी। या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व मौलाना मुहम्मद व अला आलिहि व अस्हाबिहि अजमईन। भली जायूं मायरूं सदियूं सालिहन हशर वेलो उन्हनि खे ॾाढा देव मिलन। ॿियुन वेचारनि ओजा गाई अजाया कया। भली जणन मायरूं अहिड़ा बचड़ा सदोरा जे राज़ी कन रसूल रब जो माझी मोचारा। उन्हनि जा निज़ारा हली ॾिसंदो ॾींहुं क़याम जे। सुभान अल्लाह। निहायत मौल सामिने किराम जा प्यारा भाइरो मुंहिंजा सुहिणा मुर्शिद करीम तव्हां सभिनी खे ईद जो मुबारक हुजनि, महफ़िल जो मुबारक हुजनि। ऐं ख़ासि अॼोकी जेका मजलिस आहे मुंहिंजी घरवारी ईसाले सवाब जे ख़ातिर टियों सालियाने उर्स मुबारक जी निस्बत सां अॼु मल्हाई वई आहे। अल्लाह जे दर दुआ आहे मुर्शिद सोना दुआ फरमाईंदा त अल्लाह ताला उनजी बेहिसाब मग़फ़िरत फरमाए। जेकी बि अज़ीज़ क़रीब असांजा विसाल फरमाए विया आहिनि अल्लाह साईं सभिनी जी बेहिसाब मग़फ़िरत फरमाए। प्यारा दोस्तो, हर शइ जो अल्लाह तबारक व तआला वक़्तु रखियो आहे। कुल्लु नफ्सिन ज़ाइक़तुल मौत। हर नफ्स जे लाइ मौत जो ज़ाइक़ो आहे। जेको ठिकर ठहियो आहे सो रहण वारो आहे। पर उहे ख़ुशनसीब इंसान आहिनि जेके हिन पंहिंजे चंद ॾींहं हयातीअ में पंहिंजे अल्लाह जे रसूल खे राज़ी कनि था। वमा ख़लक़तुल जिन्न वल इंस इल्ला लियअबुदून। न मूं अल्लाह पैदा कयो आहे इंसान ऐं जिन्ननि खे पर पंहिंजे इबादत जे लाइ पैदा कयो अथनि। ज़िंदगी आमद बराए बंदगी, ज़िंदगी बेबंदगी शर्मंदगी। ज़िंदगी उहा सदोरी आहे, उहा सुहिणी आहे जंहिंमें अल्लाह जे रसूल जी बंदगी करे थो, जंहिंमें मुर्शिदनि करीमनि सां निस्बत रखे थो, मुर्शिदनि जे रस्ते ते हलण वारी राह ते हले थो। इहो जवान कामयाब आहे। मुंहिंजा प्यारा भाइरो, मुख़्तसर अर्ज़ु आहे त असां तव्हांजो जेको वक़्तु आहे सो ॾाढो क़ीमती वक़्तु आहे। वक़्त जो जंहिं बि क़दुरु कयो उहे जवान कामयाब थी विया। जन पंहिंजे वक़्त खे अल्लाह जे रसूल जे ख़िदमत में राति ॾींहुं मसरूफ़ थिया उहे अल्लाह जा वली कामिल बणिजी विया। जन दुनिया जे अंदरि पंहिंजे वक़्त खे अहम जो क़दुरु कयो उहे वक़्त जा वज़ीर बादशाह वकील बणिजी विया। प्यारा दोस्तो, हींअर जेको वक़्तु तव्हां सां गुज़री रहिया आहियूं ही ॾाढो असांजे लाइ भलो वक़्तु आहे जो मुर्शिदनि करीम जो सायो आहे। सिर ते तव्हांजे असांजे सिर ते सायो सुहिणे मुर्शिद करीम जो आहे। ख़ुदा जाणे
ये जेकी घड़ियों हैं तमाम वॾियूं क़ीमती घड़ियों आहिनि हर हर घड़ी जो कदुरु कंदासीं इंशाअल्लाह असांजा बेड़ा पार थी वेंदा छो त मुर्शिद करीम मिठे महबूब मुस्तफ़ा जा पैगाम पहुचाइण वारा मुस्तफ़ा जा जाए नशीन आहिनि मदीने वारे साईं खे पंहिंजी उम्मत ॾाढी प्यारी आहे ऐं मुर्शिद करीम चाहींदा आहिनि त मुंहिंजा सभु जेके बि मुरीद आहिनि सभु वली अल्लाह बाकमाल बणिजी वञनि पर उन जे लाइ हिकिड़ी ॻाल्हि जी ज़रूरत आहे जो असां तव्हांखे पंहिंजे मुर्शिद जे फरमान ते हलणो आहे हिकिड़ो फ़क़ीर मुर्शिद वटि आयो किबला साल थी विया न हलिया पोयां ॾिसां थो त उहे फैज़ वठी था वञनि असांजे मथां अञा ताईं महिरबानी न थी आहे बुज़ुर्ग फरमायो त भाउ तोखां इम्तिहान वठंदासीं पोइ तो ते महिरबानी थींदी हिकिड़ो ॾींहुं गुज़रियो ॿियो ॾींहुं थियो त सांझ लोटे में हिकिड़ो कूओ फासाए हुनखे बंदि करे आया भाई अमानत अथई खणी वञो फलाणे कोठे में मुंहिंजो दोस्त इन वटि पहुचाइजां पर इहे खोलिजे न अल्लाह अकबर हीअ खणी हलियो त उहो कूओ जेको आहे सो हेठि मथे थिए पियो अंदरि अल्लाह सुभान अल्लाह सदके में या मुर्शिद सदके खोले साईं त मनो कई पर खोले त सांस को ये जो मुंह जो खोले सो को खोल ॾई भॼी हलियो हाणे सी को काथे अचे जंग में भॼी वञो अल्लाह शाम थी मोटी आयो सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुन फरमाए से पुत्र अमानत पहुंचाए आए कि बला साईं को कुओ सुको तो मुखा भॼी वञो सदके सुभान दिल पर सदके सदके सोना दिल पर सदके मुर्शिद करीम ने फरमाया तो पुत्र तू एतरी अमानत असांजी न पहुचाए सके बातिन वारी अमानत कीअं पहुचाईंदे मेहरबान आहे पर जेके कमियूं पेशियूं सभु असां जूं आहिनि जंहिंजे करे असां पोइ ते रहिजी विया आहियूं बुज़ुर्गनि फरमायो जे तूं चाहीं थिए मोहबत ख़ुदा दी त थी वञो ख़ाक क़दमा औलिया दी इन्हां दा हथ रसूल अल्लाह दा हथ है रसूलुल्लाह दा हथ अल्लाह दा हथ है जनाब पकड़ी है दामन मुस्तफा दी इन्हां पकड़ी है दामन खुद खुदा दी नजर कर खाक को कीमिया बनावन कसम रब दी हजारा मर्ज टालन अगर जी दे नजर दे भाल भालन महस को कर हुमा ज़ाहिर दिखालन सुभान अल्लाह अब ही ॻाल्हि हिकिड़ी तवजो सां ॿुधो असांजे हिन तरीक़े आलिया नक्शबंदी कादरी जे अंदरि का रियाज़त दहा चिल्ला फ़कर फ़ाक़िया ॿिया कुझु न आहिनि सिर्फ़ निस्बत रखणी आहे मुर्शिद कामिल सां निस्बत रखणी आहे जीअं काबतुल्लाह शरीफ़ असांजे जिस्म जो काबो आहे हितां खां काबतुल्लाह कई 100 मील परे आहे पर जेॾी महिल असां ईअं नियत कंदा आहियूं त नियत में निमाज़ जी मुंहुं तरफ़ काबतुल्लाह शरीफ़ बान अल्लाह जी अल्लाह हाणे जेकॾहिं मुंहुं असां हेॾे फेरायूं त निमाज़ थींदी भला हेॾे मुंहुं फेरायूं निमाज़ थींदी जेसीं ताईं पंहिंजो सीनो काबे ॾे सिधो हूंदो त निमाज़ अदा थींदी मुर्शिद कामिल असांजे रूह जो काबो आहे हे जिस्म जो काबो आहे पर रूह वारो काबो मुर्शिद कामिल आहे भली हे सोना मुर्शिद तुर्की में हुजनि सऊदी में हुजनि किथे बि हुजनि पर तव्हां असांखे इहा निस्बत क़ाइमु रखणी आहे त असांजो मुर्शिद असांजे साम्हूं आहे निस्बत हूंदी भली साईं किथे बि हुजनि पर उनजो फैज़ असांजी दिलि में पहुचंदो पियो असां तव्हांजा बेड़ा पार थी वेंदा अल्लाह ताला जल शानो शला सां सभिनी जी हाज़िरी क़बूल फरमाए इन जे लाइ
निगाहे वली में तासीर देखी, बदलती हजारों की तकदीर देखी। अल्लाह वाले हैं देते हैं सब कुछ, मगर इनसे लेने लिए चाहिए अकीदत। दरे फैज हक बंद नहीं था जो अब तक वलियों की झोली में, अब भी है सब कुछ। मुर्शिदनि वटि सब कुछ आ, पर शल असांजो अकीदो सही हूंदो त इंशाअल्लाह पोइ असांजा बेड़ा पार थींदा। अल्लाह ताला मुंहिंजो चवणु तव्हां असांजो ॿुधणु क़बूल फरमाईंदो। अल्लाह ताला सभिनी जे दिलनि जूं आसूं उमेदूं मुरादूं मुंहिंजे सुहिणे सरदार जे सदके पूरियूं फरमाईंदो। वाखिर दावाना अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।